अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काज़ी राबेल। हेडलाइंस वाले ॾिठियूं बुलेटिन में वाक़े ख़बर त कैनेडा जे शहर कैलगरी में साना जो कन्वेंशन थियो आहे। सिंध जे असुल रवासिन खे घर ज़मीन जा मालिकाना हक़ ॾियण समेत मुख़्तलिफ़ ठराव मंज़ूर कया विया आहिनि। उत्तर अमेरिका में रहंदड़ सिंधियुनि जे समाजी तंज़ीम साना जे 40 सालियानी कन्वेंशन में सिंधियुनि जे वॾे अंग शिरकत कई आहे। अवां ॿुधायूं त पाकिस्तान जे ख़ालिक़ क़ौमी वहदतुनि विच में बराबरी कायम करण लाइ नई समाजी मुआहदे ऐं माली वसीलनि जे नए निज़ाम जोड़ण जो मुतालबो कयो वियो आहे। साना कन्वेंशन में मुतालबो कयो वियो आहे त जनरल सेल्स टैक्स मुकमिल तौर सूबनि हवाले कया वञनि। नेशनल फाइनेंस कमीशन खे ख़त्म करे वफ़ाक़ खे सिर्फ़ पंहिंजा टैक्स वसूल करण जो अख़्तियार ॾिनो वञे, मुतालबो कयो वियो आहे। अवां त सूबनि जी मालियाती ख़ुदमुख्तियारी लाइ लाज़मी आहे त वसीलनि जी विर्छ ख़त्म करे हर सूबो पंहिंजा टैक्स पाण वटि रखे ठहराव में चयो वियो आहे। साना मुतालबो कयो आहे त सिंध जे असुल रहवासिन खे घर ज़मीन ते मालिकाना हक़ ऐं रोज़गार ॾियण लाइ सिंध हुकूमत हर साल 10 अरब रुपया मुख़तस करे। साना चयो आहे त सिंध में तालीमी एमरजेंसी लागू करे सूबे जे 50 लख ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल कराए सघिजे थो। सहाफ़ी नसरुल्लाह गिलानी जी शहादत ते ॾुख जो इज़हार कयो वियो। भोतार खे निज़ाम ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालबो कयो वियो आहे।